हज़रत इब्राहिम साईं जी ज़ुबान ते नबी से जो ज़िक्र अवी नमाज़ में अत्तहियात खां पोइ छा पढ़माओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद। हाणे उलमा चयो त बाबा ॾिसो त नबी त रुॻो इब्राहिम त नाहे, सुलेमान साईं बि नबी आहे, मूसा साईं बि नबी आहे, यहया साईं बि नबी आहे। अल्लाह ताला जा सवा लख कमो पेश नबी आहे, तही रुॻी नमाज़ में इब्राहिम साईं जो नालो छो था खणो? शाहपुर जा निमाज़ी तब इब्राहिम साईं जो नालो, कराची जा निमाज़ी तब इब्राहिम साईं जो नालो, कायनात जी ज़र्रे ज़र्रे जा निमाज़ी इब्राहिम साईं जो नालो। छाजे करे अरबी में किताब अल कौलुल बदी इमाम सखावी रहमतुल्लाह अलैह वो फरमाए तो इन जो वजह ही हज़रत इब्राहिम जने काबतुल्लाह करीम ठाहे बस कयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाता इब्राहिम व अज़्ज़िन फिन्नास बिल हज्ज यातूक रिजालन व अला कुल्लि तामिरिन व यातीन मिन कुल्लि फज्जिन अमीत। इब्राहिम हाणे मुंहिंजो घर ठाहे तैयार कयो थई, हाणे माण्हुनि में हज जो ऐलान कर, पंथ बि माण्हू हज ते ईंदा, दुबरंदा चिल ते बि माण्हू हज ते ईंदा, परे इलाइक़नि खां हज ते ईंदा, ओभर खां ईंदा, ओलह खां ईंदा, उत्तर खां ईंदा, ॾखण खां ईंदा, शाहपुर खां ईंदा, गोरे खां हज ते ईंदा। अल्लाह ताला जी प्यारे नबीअ मक़ाम इब्राहिम ते बीही करे हज जो ऐलान कयो। रब उन ऐलान में एतिरी त कशिश रखी, एतिरी त कुव्वत रखी जो कायनात जे हर हिक इलाइक़े मां माण्हुनि हज करे ॾेखारिया। सुहिणे नबी दुरूद सेखारे असां तव्हांखे ॿुधायो त असीं तव्हीं इब्राहिम जे नसीहत ते ॾसियल ऐलान ते हज करे नेक कमाईंदा आहियूं। हाणे तहीं वरी उनखे विसारजो। ये शाहपुर में नमाज पढ़ो, मोरे में नमाज पढ़ो, हैदराबाद में नमाज पढ़ो, कराची में नमाज पढ़ो, कायनात की ज़र्रे ज़र्रे ते नमाज पढ़ो। जिथे मूं मदीने जे मीर जो नालो खणंदो उते मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम जो बि नालो खणी ॾेखारजो। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, उलमाए अहले सुन्नत, मुफ्ती साहब। इब्राहिम साईं जो नालो हिकिड़ो त इन जे करे पियो, इब्राहिम साईं ख्वाब में जन्नत ॾिठी, जन्नत जे वणनि जे पननि ते लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जिब्रील खे भेजो, जिब्रील इहो मुहम्मद केरु आहे? जिब्रील जो साईं तव्हांजी नस्ल मां सोणो ईंदो जंहिंजे करे रब इन जहान खे ठाहियो। इब्राहिम साईं जो शौक़ जो त एॾो नालो मशहूर अथसि, मुंहिंजो बि अहिड़ो मशहूर थिए। क़ुरान करीम में दुआ घुरी रब्बि हबली हुक्मन व अलहिकनी बिस्सालिहीन वजअलनी लिसान सिद्किन फिल आखिरीन। इब्राहिम साईं दुआ कई मौला मूंखे इल्म ॾे, सालिहन में मूंखे मिला ऐं मुंहिंजे लाइ पोयनि माण्हुनि जी ज़ुबानुनि में चङी ज़ुबान पैदा कर। अल्लाह ताला इब्राहिम साईं जी दुआ मक़बूल कई। अभी पाण निमाज़ी आयो, हींअर जुमे जी निमाज़ पढ़ी आयो, अत्तहियात खां पोइ हज़रत इब्राहिम जो ज़िक्र कयो आहे। इहो बि मदीने जे मीर जे शान खे ॾिसी इब्राहिम साईं दुआ कई आहे। सुभान अल्लाह। अल कौल बदी में लिखी टियों वजह इब्राहिम साईं जरा काबू ठाहे बस कयो त उन असांजी महबूब जी उम्मत जी पोढ़नि लाइ दुआ घुरी। हज़रत इस्माईल असांजे नबी जी उम्मत जे करण वठण लाइ दुआ घुरी। हज़रत इसहाक असांजे नबी जी उम्मत जे जाननि लाइ दुआ घुरी। हज़रत बीबी सारा असांजे नबी जी उम्मत जी औरतुनि लाइ दुआ घुरी। हज़रत बीबी हाजरा असांजे नबी जी उम्मत जी बाननि लाइ दुआ घुरी। सुहिणे नबी दुरूद इब्राहिमी सेखारे फरमायो त तहीं बि बेवफ़ा न थियो, छो त मां बि बेवफ़ा न आहियां। सभई बेवफ़ा ॿिया मगर हिकु मुहम्मद दुनिया आखिरत में वफ़ादार आहे।